ईमान कीमती शइ आहे पर असां वटि गंगा उबती आहे। हाँ असां वटि सॼो कमु उबतड़ आहे। जेको नमाज़ पढ़े क़ुरान पढ़े पटको ॿधे दाढ़ी रखे इहो मुल्लो आहे। इहो जेको सॼो साल मस्जिद में न अचे इहो मोमिन आहे। जेका माई पर्दो करे घर वेहे नमाज़ पढ़े या मुलियाणी आहे। ऐं जेका सॼो साल घर न अचे मां काॾे वञा मां काथे मातम कयां मां कहिड़ी भित सां टकर हणा कहिड़े बिजलीअ जे थंबे ते चढ़ा। काका चवंदा जहिड़े ते वणई चढ़ो लाइट आहे ही का। गलत फैसला न कयो। मिठाई छा थो चए गिदड़ चढ़ियो घोड़े ते गिदड़ चढ़ियो अंधेर नंगरी चरबट राजा। असां वारो चीफ जस्टिस इमरान खान के ॾिसी छा थो चए आपको देख कर मुझे बहुत खुशी हुई है। छो इहो सालो आहे छा तुंहिंजो। जेको जज सारंग शर खे आज़ाद करे इन्हनि ते कहिड़ी मया। असां वटि जेको सुबुह जो पंधु वञे न वॾो माण्हू छा चवंदा साहब वाक पियो करे। गरीब पंधु वञे चवंदा निभागे वटि किरायो कोन्हे। वॾो माण्हू सुबुह जो चांहि पापा खाए काका छा चवंदा साहब टेस्ट पियो करे। मां जहिड़ो मुलो खाए चवंदा निभागो बुख थो मरे। वॾो माण्हू कावड़ करे चवंदा साहब जो बीपी हाई आहे। साहब जो बीपी मां जहिड़ो कावड़ करे चवंदा पादरनि ते शौंक़ु अथसि। अॼु मारे टाइम हुजे हा न मां 94 फैसला मौला अलीअ जा तव्हांखे ॿुधायां। मांखे 31 डिसंबर ते हिकिड़े जज घुरायो 35 जज घुराई मांखे जंहिं अॼु तुंहिंजो मौज़ू आहे मौला अलीअ जा फैसला 94 फैसला ॿुधाया मांसि। हाणे टायर कढी छॾिया मां। मुंहिंजो फैसला ईअं कबा अथव जे अली थो करे। असां वारनि जा फैसला ॿुधव मस्जिद शहीद करे पार्क ठाहियो वाह जो फैसलो कयो अथई। ऐं मुंहिंजे मौला अलीअ खां पुछो अली मस्जिद में मज़ो आहे या जन्नत में। मौला अलीअ जो जवाबु पोइ ॾींदो पहिरियों ॾाढियां चओ अली अली आहे चओ अली अली आहे चओ अली अली आहे। मौला अलीअ जा मुरीद ॿई हथ बुलंद कयो जो हथ हेठि आहे उहो कटणो आहे। मांखे कमला अकेलो घुरायो मूंखे मौज़ू ॾियो शान हैदर करार 4 कलाक तकीर न कया न काको मूंखे गोली हणी छॾियो। अली हक़ जो इमाम आहे अलीअ जो ज़िक्र इबादत आहे। वे हारे मूंखे जहिड़ो उज़ाह जो गोश्त ॾियो। मूंखे पहिरियों न पियो वारो ॾे बेड़ी करिया जमायत भत खाधो बस अॼु बख़्शिजी वियो जे भत खां पोइ बि वेठा आहियो न तव्हांखे भत में काकन अलाए छा खारायो असांखे जेके ओताक में माल खाराया न हीअं हीअं अंब थो चवां मथां ॿियो कुझु सम्झो। इतबार कंदो अॼु मां हिन जलसे में न अचां पर जेको फ़कीर वेठो आहे न अब्दुल गफ्फार मदनी हिन हाले जी शरीफ़ मां छो त हाले जे वारा असांजा मुर्शिद आहिनि नथा जो सुभान अल्लाह ॿई हथ बुलंद करे हाले जी शरीफ़ जा ॿई हथ गफ्फार जी कसम थी अल्लाह जो खल्क़ काॾो
मौला काकन जी पारत अगे राहू चवंदा असां कहिड़ो ॾोह कयो मां काकन जे तॾे खे मान ॾियां लथी तुझे तॾे ई वञे तिन जे जेके खिली खीका पाए भाकुर भाई पे जो वेझो विहारे नकी तलब ताम जी रुगो पानी ढोक प्यारे कातियूं कुहाड़ा की नकी रुगो मोहब्बत सां था मारे करबला मां बस सबक वदा मिलिया घणा 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 पहिरियों सबक सैयदन सजदो न जगियो नेज़े पे सर था जुबां पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन ने नाने के दीन पर हर चीज वार थी कुछ भी ना अपने पास बचाया हुसैन ने खुद को थे बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन ने नारे तकबीर हजरत मौलाना असदुल्लाह साहब हजरत मौलाना असदुल्लाह हैदरी नारे तकबीर टे पहरी नमाज पढ़ी इमाम हसन हुसैन निकिरिया नंढड़ा अञा न मोटा नबी सिंह पाण आया अम्मा साण खां पुछो फातिमा जी बाबा बच्चा काॾे विया टे पहरी पढ़ी विया कोन मोटा छे वे त मां मोहम्मद ॻोल्हे अचां हे मांखे कमल खोलियो त सही न कमल मतल मोरीअ ते जलसो रखो मां 4 कलाक अलीअ जे बच्चन जो ज़िक्र कयो विधई कढई ॾिसेंदो मां लुॾां थो त बि पैसा था छणनि तॾहिं त असां मुला हाणे महांगाईअ ते नथा ॻाल्हायूं न 100 रुपया किलो चांवर थी वञे त बि मुलो बुख न मरंदो हाणे सस्ताई थियणु शुरू थी वई आहे दुआ कयो त सफ़ो ज़ीरो ते अची वञे 25,000 टन ते लोह लही वियो आहे थोड़ी मां टंडो आदम में हिकिड़ो सेठ रोए पियो मूंखे बड़ा नुक़सान हो गया जल दबे मतलब करोड़ रुपया कम हुयो नबी से आया अम्मा साण के पर मुझा बचड़ा जैसे टे पढ़ी फरमा वे त नबी से आया बकरा रखा पूछो मुझा बच्चा ॾिठई आया रसूला जबल जे परियों भाकुर पायूं सुता पिया नथा जो सुभान अल्लाह मौला अली जे बचड़न जा मुरीद बइयो थबलत करे जाओ बइयो थबा अजे वे हो त मां 2 मिनट ॻाल्हायां न त मां दुआ घुरां अज मां तव्हांजो महिमान आहियां मां ॿाहूं थो ॿधां दुआ खां सवा न वञिजो अॼु दुआ बि सफ़ा राई विंड वारी थी दुआ असांखे पिननि नथो अचे न असां दुआ घुरंदा थोरो ई आहियूं दुआ ईअं घुरबी त वॼे फ़क़ीर पिनंदो आहे 10 रुपया ॾे बाबा को न ॾे दुआ पढ़बी आहे जा असां पढ़ंदा आहियूं देर कराए छॾी न हिननि मां त इलाही मौज़ू सोचे आयोसि पर हिननि देर कराई खामखा मौलवी 2.5 पियो थिए बस सादी सुलेमानी तकीर हाणे ॿुधायां थो मौज़ू पूरा कयां पहिरीं चुमी इबादत आहे जेका हजर असवद खे ॾिबी ॿी चुमी अदब जी आहे जेका क़ुर पाक खे ॾिबी पीउ मां जे हथ इहा टी चुमी शफ़क़त जी आहे जेका पीउ मां पंहिंजे औलाद खे ॾींदा चौथी चुमी मोहब्बत जी आहे जेका मुड़ुस पंहिंजे ज़ाल खे ॾींदो ॾेई ॾेखारियां पर छड़ा घणा वेठा वरी वातुन पाणी थी वेंदी बाक़ी 5 नथो ॿुधायां 5 वरी ॿी का ख़ैरियत काकनि कई त पोइ मतां ॿुधायां मतां मुले खे रहम अची वञे न इहा न ॿुधाईंदुसि कुझु बि थिए
हाने चप्पन जी ताकत थो बुधाया चप्पन जी ताकत है जगह भाई चप्पन में केडी ताकत आ लतीफ जो पैत थो पढ़ा पोड़न जे ला पोड़ा सुभान अल्लाह जो तो पो बुधायो इन जे करे बुजुर्गन लिखियो आ त पोड़ो मानू जे करे पानी ज़ाल के चुनी देने त 1500 नेकिन जो सवाब सुभान अल्लाह तभी कोई मिसका भिटाई छा तो भिटाई छा तो लतीफ तो जे लगी नौ खड़े है लफ्ज बुधे जा सैयद जा जे तो लगी नौ खड़े हई जा होतन लखे लोहार गड थिया सवे सोनारन सुरी कान सैयद चे हजारे हथोड़न सा मेख महबूबन चप्पन सा चोरे दी है या रसूलल्लाह जबल जे परियों भाकुर भायर 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 भाकुर पाए सुमंदा भायर अजे जे भले ने काका में साईं मुखे चौथों साला मां अद्धा वडे सा कोन गालया बोजा तोखे नको कोने या काकन में पानी कोने भाव जा न गालाइबो भाव भाव तवा मुझे मौला अली खां पूछो अली भाव मथे या दोस्त मौला जो जवाब पूछा जे दोस्त थई हीरो भाव थई सोन हीरो टुटो त कोन गंडबो भाव सोन आ 10 दफा डाहे वरी ठाए जेको टे कम करे तो अल्लाह से वापार तो करे यतलू न किताब अल्लाह कुरान पढ़े तो अल्लाह से वापार तो करे वही काम सला नमाज पढ़े तो अल्लाह से वापार तो करे बा क्यों वान फको मुझे वाइज में मानू उठी वजन या तो ही नहीं या सजी ता ये देर की गलती है दोस्त क्यों कम व अनफको मानन जो केड़ो डोहा डेढ़ पियो थे मुल्ला इन वांदा घर खा त्यों कम व अनफकू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानिया जेको अल्लाह जे नाले खैरियत तो करे यो अल्लाह सा वापार तो करे जो खैरियत या ना खैरियत अल्लाह बख्शिश करे मरहूम मोहम्मद रमजान जी खैरियत जो सवाब चामर जो सवाब जलसे जो सवाब जमात जो सुभान अल्लाह जो सवाब मैयत के कब्र में सवाब पहुंचे तो अल मैयत फिल कब्र कल करीक फिल मा हदीस दो पढ़ा फरमाया मैयत कब्र में ये था ये बुढ़तर पानी में ये पानी में बुढ़ण वारो सहारा पियो गोलींदो आ ये तांजी दुआ थी थी ना अल्लाह हुन जे कब्र के जन्नत छुपा जेको टे कम करे कुरान पढ़े हाँ पहिरी मुहर्रम खां जमियत उलमा इस्लाम जी रुकनियत शादी शुरू हुआ ओ जेको फार्म भरबो ना क़यामत में रब के चइजो मौला बो अमल कोन आई असां ज़ालिमन सां गॾु न हुआसीं असां दुनिया में आलिमन सां गॾु हुआसीं नथा जो सुभान अल्लाह केड़ा मुजाहिद आलिमन जे काफ़िले में तैयार थींदा भईयो कबूलत कर भईयो त नारे तकबीर कायदे मिल्लत हजरत मौलाना फजल रहमान नारे तकबीर जमियत उलमा इस्लाम बेटा आयो खूह ता वजू कन इटे अंदर लोटियूं पियूं हलन बटे लोटियुनि जो तरो भगल वञनि बिठलियूं अचनि बिठलियूं चई हिकु धणी कढी उछले न थो भई त चई के तरे भगल किंगरी ठला फेरा ॾे न आणे नन्हे तब सलहारी वथे पई सजणनि असां बि आहियूं गुनाहगार इन्हनि भलारनि सां गॾिजी पवंदासीं क़यामत में आलमनि जे सुफ़नि में रब ॾिसी उन्हनि जे सदके असांखे बि माफ़ सभई केर भी साथी न वञे सब दुआ जे लाइ हथ खड़ो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।